उन आइन तहत असांखे हिते थोराई में तब्दील करे पोइ इन नाम निहायत जमहूरियत जे ज़रिए सिंध जा हुकुमरान बि धारिया थी वेंदा, जेके वेठा आहिनि उहे बि नौकर आहिनि फौज जा, उहे बि एजेंसियुनि जा टाउट आहिनि, उहे बि मुकमल बेअख्तियार आहिनि। उन वटि को अख्तियार कोन्हे त पंहिंजे माण्हुनि खे रिलीफ ॾेई सघनि या पंहिंजे मर्ज़ी सां को सिंध जी भलाई जो कमु करे सघनि। उन करे उते बि जेके उहे वेंदा इहे बि इन्हनि खे कोन था वणनि। ज़रदारी या पीपल्स पार्टी जेका इक़्तिदार में वेठी आहे उहा नौकरी पई करे पंजाबियुनि जी, ऐं मोस्ट ओबीडेंट उन्हनि जा माण्हू आहिनि त बाबा हर किने में किनो कमु छातीअ ते हथ हणी करण जे लाइ तयारु आहिनि, पर इक़्तिदार जो असांखे भली बिछड़ो कयो, भली बेइज़तो कयो, भली जेको आहे तव्हां ढके जो बि न छॾियो उन्हनि खे, पर इक़्तिदार में उहे एॾा ख़ुशि आहिनि जो को ख़बर न आहे हू पंहिंजे धरती माउ सां छो अहिड़ी निमक हरामी पिया कनि।